जमात अहले सुन्नत वाला जाहे जलसा अल्लाह वाला की यादगिरी उन्हनि जा उर्स मुबारक उन्हनि जे विसाल जे ॾींहं मुबारक ते उन्हनि जे यादगिरियूं करणु ऐं हिन भटकल अवाम खे उन्हनि जूं दीन वारियूं अल्लाह जे महबूब जे मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं ऐं जेके रब ॾांहुं करामत मिलनि क़ुरान मिलनि इज़त मिलनि उन्हनि जे बयान करण जे लाइ ये महफ़िल रखी वेंदी अॼु असां हिन महफ़िल में गॾु आहियूं हज़रत क़िबला से मखदूम बिलावल शहीदनि ते पूरी रहमत हासिल करे उन्हनि जो उर्स मुबारक आहे उर्स मुबारक में 500 अरिड़ों 500 वरिह 5 सदियूं गुज़री वयूं आहिनि 18 साल ॿिया इन में दुश्मन कोशिश कई हूंदी ऐं कंदा हूंदा रवायत इन्हनि जो छाहे दोहा शिरका जॾहिं असां वटि प्रूफ मुहद्दिस समझा मुहद्दिसन के नाम समझो वाला को समझो छो हाणे असां जो आवाम दीन जो इल्मु पढ़े ई नथो क़ुरान पाक पढ़ण बुलाए मदरसे में पढ़ण बुलाए जेको मस्जिद जी ख़िदमत करे सो मुल्ला सो दीन जो इल्मु निकिरी वियो आहे मुहद्दिस हिकिड़ी हस्ती आहे जंहिं वटि क़ुरान ऐं हदीस जो इल्मु आहे ऐं उन वटि वॾी ॻाल्हि आहे मुहद्दिसन जा असां वटि दलील पिया आहिनि हिकिड़ो त मुहद्दिस आहे सरकार जो इस्म पाक उन जी ज़बान हलंदे हलंदे रुकिजी वेंदी सुभान अल्लाह सबक काथे ॾींदो हो मदीने शरीफ़ में रोज़े शरीफ़ जे आगे हरम शरीफ़ सुभान अल्लाह एक कटकी है हिंदी जी ॻाल्हि आहे घणो करे यहाँ ॼाण करे सभु यादि न आहे पोइ कॾहिं छा करे अञा रोज़ो मुबारक थियल हो महबूब जी मज़ार मुबारक ज़ाहिर ज़िंदगी रखी उठे गिटो वनी महबूब जे मज़ार मुबारक जे इन नूरानी मिट्टी मुबारक ते रखी सुभान अल्लाह मां समझा तो न समझो सुभान अल्लाह आज तो बाबा कह रोजे ते वन कह अल्लाह हमारे के वन पर कोई तो करे जा मदीने शरीफ में कभी बड़ा का पजे तो रेट सो भी ना सुभान अल्लाह सो भी बाबा छोड़ के समझे शिरका वो मुहद्दिसा हे हुन जे दर्जा नौकर में नसुन एनो वडो हिकड़ी हस्ती आहे सुभान सहाबा किराम खां हुन जेको आहे इल्मु हासिल कयो आहे डायरेक्ट ऐं इमाम बुखारी सां इमाम जाफर सादिक जहिड़नि हस्तनि हुन खां सबक पढ़िया आहिनि उन जो मिसाल ॿुधायां पोइ छा करे हीअं उथी गिटो वञी पंहिंजो रुख़सार मुबारक रोज़े मुबारक जे नूरानी मिट्टी मुबारक ते रखी हीअं करे पोइ घड़ी खां पोइ अचे पोइ पुछनि सही हे छा थियो गिटो मुबारक रखी मोड़ रखी भी नहीं सही तो सजदो करण कोन वियो आहे मदीने जे साईं जे मज़ार मुबारक खां मदद वठण वियो सुभान अल्लाह साईं जा वाक़िया पढ़ियल सुभान अल्लाह मदीने जे साईं जे मज़ार मुबारक खां मदद वठण वियो आहे असहाबन खे पढ़ उन्हनि महबूब जे कपड़नि मुबारक खां मदद वरिती उन्हनि सरकार जे बारनि मुबारक खां मदद वरिती उन्हनि महबूब जे मिट्टी मुबारक खां मदद वरिती मुंहिंजा सोना उन्हनि सरकार जे हर निशानी खां मदद वरिती छा उन्हनि जी ॻाल्हि कजे हता के कब्र में भी महबूब जो निशान खणी विया के चादर खणी विया के वार मुबारक खणी विया जो कब्र जी मुसीबत कोई न टाले पर असां जो अक़ीदो ॾिस उन्हनि खे पक ई मदीने जे साईं जी बरकत ते मिलंदी अल्लाह चई वेंदा सुभान अल्लाह अल्लाह इहो अक़ीदो किथे आहे इहो अक़ीदो अहले सुन्नत वल जमात सुभान अल्लाह उन रास्ते सां जनवट मदीने जे साईं जो फैज़ आहे जनवट महबूब जी सूरत जो भी फैज़ आहे त मदीने जे साईं जे सीरत जो भी फैज़ आहे त रहमत जो भी फैज़ आहे कसम आहे जीअं महबूबनि उहो वंड वंडियो आहे अॼु उन जा नायब ग़ुलाम बि ईअं वंड वंडनि था सुभान अल्लाह हिकिड़े भेरे हज़रत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु अवस कयो त सरकार हथरा मुबारक खणे थो सिंज मुंडी का आम खणे थो
सजी थी था पण न्यापा करे थो वण पाण पटजी था अचन निकाह करे ॻाल्हाए थो बोल मुंहुं ॻाल्हाइनि थियूं ऐं मुसीबतूं करी थियूं वञनि काफ़िरनि जे वॾो फतहूं थियूं मिलनि हे त तुंहिंजे हूंदे महिरबानी आहे पर तुंहिंजी रिसालत क़यामत ताईं हलंदी तुंहिंजी उम्मत क़यामत ताईं हलंदी साईं पोइ कीअं कंदा पाण फरमायो मुंहिंजे उम्मत जा मुत्तक़ी जॾहिं बि दुआ घुरंदा रब इहा महिरबानी कंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुबारक उर्स मुबारक या का नंढड़ी ॻाल्हि कान्हे पर सदियूं गुज़री वयूं आहिनि अॼु बि ख़लक़ अचे थी पई अॼु बि माण्हू अचनि था पिया माण्हू जेके वॾे मतिलब वारा थींदा आहिनि माण्हू मतिलब देव जा माण्हू जॾहिं मतिलब कंहिं न हूंदी त इहे कॾहिं ईंदा जॾहिं हिननि खे को फ़ाइदो मिलंदो हे दुकान त कोन्हे हे का बाज़ार त कोन्हे हे बर में बाज़ार हिननि जे करे थी थियूं वञनि पर इहे बाज़ार उन्हनि खे ॻोठ में आहिनि मानियूं उन्हनि खे ॻोठ में आहिनि भत उन्हनि खे ॻोठ में आहिनि रोशनियूं उन्हनि खे ॻोठ में आहिनि पर हे अलाह वारा ॻोठ में न आहिनि हे रोज़ा ॻोठ में न आहिनि जिथे हे रोज़ा आहिनि उते पंध करे अचनि था रुगो पंध करे नथा अचनि जे पंध करे अचनि था ऐं उन्हनि खे चवनि था छो त अहले सुन्नत वल जमात जो यकीन आहे त जेके अलाह में उनजी मोहब्बत में फना था मदीने जे साईं जे इश्क में फना था उन्हनि जो हे पर्दो आहे उन्हनि जो रूह रब वटि हाज़िर थिए थो पर छा हिकिड़ो ॿुढो जहान आहे जो इहे सम्झो था ॼण ज़िंदा वेठा सुभान अल्लाह अचनि था मन मुराद पाए वञनि था मंगा सुना हिन हलाए मौक़े ते घणी देर मां करणु नथो चाहियां पर तोखे चंद हक़ीक़त ॿुधाइणु चाहियां थो उन्ही मुर्शिद कामिल जा लफ़्ज़ ॿुधाइणु चाहियां थो जंहिंजो अॼु बि फैज़ वञे थो मां अॼु तव्हांखे ॾाढी ॻाल्हि ॿुधायां थो मुंहिंजे साईं जी जमात किथे किथे आहे हाणे त साईं किथे रोड ठही आहे रोड किथे काठे जे फ़क़ीर साईं थर जे फ़क़ीर सिंध में सभई फ़क़ीर जित किथे ये मञण वारा हथ चुमण वारा गुलाम या का हस्ती हुई जे कर कर मोकिलींदो न सुभान अल्लाह पर हिकड़ी ॻाल्हि यादि कर हिकड़ी गवर्नमेंट दुनिया जी जेको बि नौकरी करे उनखे जॾहिं रिटायर करे त उहो पेंशन जे सिर्फ़ पर जेको अल्लाह जे महबूब जे दीन जी नौकरी करे जहाज छॾे वञे त बि रब रिटायर कंदो अथसि त बि उनजो फ़ाइदो लॻो आहे उनखे भिटाई सां सुञातो चयईं त सारी राति सुबहान जागी जन यादि कयो उन्हनि जी त अब्दुल लतीफ़ जॾहिं मिटीअ में लधो मां कहिड़ो न हिकु सलाम अची त उन्हनि सुभान अल्लाह मुंहिंजा वटि कोशिशूं हलनि थियूं पियूं अॼु बि उहे माण्हू वेठा आहिनि छो था वञो केॾांहुं छो था वञो अल्लाह वारा ज़ाहिरी हयाती में आहिनि त बि छो था वञो के रोज़नि ते आहिनि त बि छो था वञो ज़बान में लिफ़ा पइजी वञनि सयजअलु लहुर रहमान वुद्दा अल्लाह हुननि जी मोहबत दिलनि में पैदा कई आहे ॿिया था माण्हू अचनि सुभान अल्लाह अलाह के ॾाढा सुभाणे अल्लाह अच्छा न देव के कभी माण्हू दरगाह शरीफ़ ते अचनि था सुञाणो था पिया अॼु हिकिड़ो गाॾी क़ौम जो आयो साइकिल ते नंढो ॿार बि गॾोसि उन अजब ॻाल्हि कई ताशिर बातल हसन मां तो काथ सम्झो मूंखे चई त कहिड़े जे पासे गाॾी मां थो असां त तोखे कोन था सुञाणूं साईं जी जमात खे सुञाणूं तूं भला नओं फ़क़ीर न आहियो चए साईं मुंहिंजे फ़क़ीर थियण जो वाक़ियो ई अजब आहे कीअं
चई मां खे हिकिड़ो पुटु हो उहो ॿुॾी वियो मां चरियो थी पियुसि पुटु हिकिड़ो हो पागल थी पियुसि सुना हाणे ॻाल्हि ॿुधा हज़रत महबूब सुभानी बादशाह पीरनि जो पीर बचा प्यारा है ना ये तो असांखे प्यारा है अल्लाह पाक खे वधीक प्यारा है जो का हो तो ख्याल करा है हक कयो वो भी के बात जय मर में पुत्र जब को ने दुआ जरा खणी रहा अगर मैं हक मुबारक में कहीं फरमाइदा बजता सुभान अल्लाह सोना सांगी पुत्रवा दिल की खुशी आ दिल जो बेवो आ का दुआ कर वडी हयाती माने आखो बुढ़ो थे बचा थे पाण फरमाए हुए मुझे मालिक की मर्जी आ पर उन दिनो आ सुभाणे जे कदा मोटा न थे मां काबिदस सुभान अल्लाह इन्हन जे जुती में पैर न पवंदो भले नमाज़ पढ़ूं भली रोज़ा रखूं भली शरीयत ते हलूं पर इन्हन जे हर अमल में जेको अल्लाह सा इश्क मदीने जे सन सा इश्क इन्हन जी नमाज़ अलग इन्हन जा रोज़ा अलग इन्हन जो जागरण अलग इन्हन जो ॻाल्हाइण अलग इन्हन जो खाइण अलग इन्हन जो सुम्हण अलग इन्हन जी हिक हिक शइ अलग आ उहा सब अल्लाह उनजे महबूब जे मोहब्बत में हीअ सॼी जी सॼी हीअ रती पती उनका पंजाबी तो सुभान अल्लाह गुजारे अल्लाह इम्तिहान को बचा कि पागल थी वियुसि कॾहिं हेॾे घुमा कॾहिं हेॾे घुमा दिल खे करार न अचे सफ़ा चरियो हुउसि इन में साल खण गुज़री वियो इन कैफ़ियत में बसि हर को पहिरीं सम्झाईंदो हो पोइ हर को रहम खाईंदो हो चए हिकिड़ी राति ख़्वाब थो ॾिसां मोमिन जो ख्वाब नबूत जी जानी हिम्मती तो जा असांजा ख्वाब दुनिया वाला पर असां ख्वाब में अल्लाह वारो ॾिसूं त उहो त सचो आहे सुभान अल्लाह हा ॾिठो कहिड़ो ॾिठो हलिया अचो साईं हलिया अचो फ़क़ीरनि जी कचहरी आहे सभु हिक ॿिए खे गोॾे गोॾे ते रखी वेठा आहिनि कंहिं सिर में खड़े हो गए महमूद आया सही थोड़ो साईं जन साईं रसूल अब आप दो सुभान इंतजार में बैठा है वो साजा उलमा ते बैठा है तो खुदा करे चुप करे ना साईं मानो बच्ची पर मां भी चुप कया तो जैसे साईं ने दुआ कराया सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला दुआ थींदी बेड़ा पार थींदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह ओ चईसर ख़्वाब ॾिठो न त हिकिड़ो बाग आहे उन में ज़ैतून आहिनि उन में अंब आहिनि राह जे किनारे ते आहे जे मां उन में बीठो आहियां अञा ॾिसां त हिकिड़े ज़ैतून जे वण में ॿ तोता आहिनि यानी ॿ ॾिठूं आहिनि अॻे हूंदा हाणे वीचारा भुली विया जे माण्हू कॾहिं गुलो लाठी भॼी विया रगो लॻे रूस खां पधरो करे सियारे में अचनि था उन्हनि खे असांजी सभु मारी थींदी वञे जे मां को ये पकड़िया सुभान अल्लाह खड़ा मां हथ में धो कर मुंहिंजो हथ लॻो थो ऐं तोता बि गायब थी विया मुंहिंजो ख्वाब गुम थी वियो वरी पर कुदरती मुंहिंजे दिलि ते इहे जीअं हाणे मींहुं को मेरे ज़मीन करे थी न ईअं मुंहिंजे दिलि खे हाल थियो चई कुझु वक़्तु खां पोइ वरी ख्वाब ॾिठुमि चई हे ताज पातल मुर्शिद जी निशानी या मुर्शिद जी निशानी सजण जी निशानी सीने में लिकाया सजण जी निशानी ये तो मुर्शिद काबिल जी निशानी आहे असां खे टोपी न चवंदा आहियूं असां खे ताज चवंदा आहियूं पर जेकॾहिं को बेअदब या को जाहिल या को जट या को अहिड़ो बेख़बर कहिड़े क़िस्म जो गुफ़्तगू कढंदो आहे असां सम्झंदा आहियूं त ॼण असांजे दिलि ते को पथर वञे असांजो हाल ॿुधी वियो चई यहाँ बात दस के मां त साईं बादशाह जी ने कोन बिठा रूमाल जो वेड़े दस बीठो आ मां बीठो आया सागो बागा फुल्ला
मां खे चए थो झोली झल उन जी बि झोली हीअं अल्लाह वारे जी हीअं चए हीअं करे ॾिसां त ॿधो ना अथसि मां खे ॾिठो के उन्हें को फौरन मुझे घरवाली के पेट जो वो पुट जायो वरी पेट जो वरी भी पुट जायो वो पुट आहिनि जेके मां ख़्वाब में ॾिठा हाणे मां फिरंदो पियो वतन सही हा जूई काथे आ मुंहिंजे महबूब जी इहा काथे अङण इहा दरबार काथे आ जिथे गुल बि आ त बाग बि आ उन बाग में ज़ैतून बि आहिनि उन में हे बि आहिनि चए हिकिड़े दफ़े हिकु लंघा पियो गुल सुञातमि बाग सुञातमि पोइ सुञातमि त इहा महिरबानी मशहूरु वारे दुनिया के माण्हुनि जे दिल में भी रब जे हुक्म सां इहा मोहब्बत ॾिनी वेंदी आहे मुंहिंजा सुना याद रख थी थो सघे दुनिया जा इलाज डॉक्टर कनी अख जी बीमारी हुजे ठाहींदई कन जो सूर हुजे ठाहींदई हथ भगर हुजनि ठाहींदई पेर टंगू भगर हुजनि ठाहींदई सावल हुजे ठाहींदई दिल जो ऑपरेशन कंदई पर याद रख हिन दिल जी पाकाई करणी हूंदी त अल्लाह जे हथ ते थींदई सुभान अल्लाह हिन दिल खे जेकर मदीने शरीफ जे मुंहुं थींदो त रब जे दोस्त मटक थींदो सुभान अल्लाह हिन दिल खे जेकर को अल्लाह जे इश्क जो ज़र्बो मिलंदो त या खैरात अल्लाह वारे मटक मिलंदी सुभान अल्लाह अस्बिर नफ्सक मअ الذين يدعون ربهم بالغداة والعشي अल्लाह फरमाए थो ॿध वञी उन्हनि वॾे प्यारनि सां पाण खे जन खे ॾींहुं राति न रब यादि आया उथंदे वेहंदे मूंखे यादि था कनि सुभान वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुजदन व क़ियामा तव्हां जूं रातियूं निंड आराम में दुनिया जे ख़्यालात में सुख जे लाइ गुज़रनि हुननि जूं रातियूं हुननि जा पासा रब जे लाइ रातियुनि जो उथंदे जाॻंदे सजदे ऐं क़याम में गुज़रनि सुभान हे आम माण्हू दे बि आम माण्हू न आहिनि हिन जो शान ॿियो आहे मुंहिंजे मुर्शिद कामिल फरमायो त हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने जा साईं जमाल बाकमाल रब्बुल इज़्ज़त जो आमीन सुभान अल्लाह अल्लाह जा अनवार ॾिसणा हुजनि रब जे कुदरत जा राज़ ॾिसणा हुजनि त उहो मदीने जो साईं आहे जे कंहिं रब जे ग़ुलाम दोस्त जे फ़लानी में इहा परवाज़ नसीब थी ऐं इहा ज़ियारत नसीब थी पोइ त ख़ुशि नसीब आहे सुभान अल्लाह पर हुज़ूर पुरनू सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जमाल का बाकमाल खे ॾिसणो हुजे त पोइ औलिया सबुर जे चेहरे खे ॾिस सुभान अल्लाह आखिर जी तैयार उर्स मुबारक हो हज़रत क़िबला साईं शफीकुर रहमान साईं जन वटि असांजे कॉलेज पढ़ण जो टाइम आहे असां हुते साईं वटि सुबुह जो हाज़िर थींदा हुआसीं आज़ाद हूंदा हुआसीं साईं बादशाह थींदा जंहिं साईं बादशाह जी जीप आई ॿाहिरि बीठी मां बि उन महिल बस ते आयो लही बीठुसि अल्लाह ताला रहमतूं फरमाए मुजाहिद अहले सुन्नत व मुजाहिद मिल्लत अहले सुन्नत जो ख़तीब
अहले सुन्नत के अकीदत के दिफा करने वालों, अहले सुन्नत के अकीदत के फैलाने वालों, अल्लाह के महबूब ने मोहब्बत का सबक देने वालों, रब के प्यार का मोहब्बत का दर्श देने वालों, हज़रत मोहम्मद अमीन रहमतुल्लाह अलैहि उहे भी लखा ॿियो बि को आलम जो आलम ज़िंदहा में निकाल जी शायरी ॾींदो हीअं जो जीव बीठी ईअं माण्हू टुकंदा आया ईअं माण्हू टुकंदा आया ईअं मख़लूक जीव खे वकोड़े वई हीअं जो मशहूरु वारो साईं जीव मां लथो जीअं सिज उभरंदो आहे अल्लाह जो कसम आहे ख़ुदा जो घर आहे हीअं लथा त सूरत ॾिसी सभु कंहिंजे बात में निकितो सुभान अल्लाह ये लफ्ज़ लेता मां को जो ना साईं मोहम्मद अमीन बिठान को सामने आदर साहिबा खाला था लही मशरी में हला गया स्टेज में हला गया मानू के इकट्ठा लगा गया खलक टुकनी वई कोई साईं मोहम्मद अमीन आलम के चयो अल्लाह वारन जा चेहरा कीअं थींदा सुभान अल्लाह क़ुरान में शायद हुजो अल्लाह वारन जा चेहरा कीअं थींदा थी सुभान अल्लाह मगा मुशरका में था फरमान त रब करीम पंहिंजे तौहीद जो पंहिंजे इस्लाम जो शाहिद गवाह जेके बणाया आहिनि हिक अंबिया सगोर आहिनि ॿिया औला सगोर आहिनि इहे अल्लाह जे इन जा शाहिद आहिनि अल्लाह फरमायो क़द जाअकुम बुरहान मिन रब्बिकुम ए काफ़िरो मां पंहिंजे इस्लाम जो दलील पंहिंजे मिठे महबूब खे करे मोकिलियो आहे सुभान अल्लाह पंहिंजे हबीब खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मां पंहिंजे इस्लाम जो दलील करे मोकिलियो आहे जेकर तव्हां रुगो पंहिंजे महबूब खे ॾिसो त हक़ानियत तव्हांखे बदली थी पवंदी सुभान अल्लाह तॾहिं सरकार दलील फरमायो हो त ओ काफ़िरो मुंहिंजे नबूवत जो इनकार करण वारो मुंहिंजे रिसालत जो इनकार करण वारो ला उमर कहनहुम पंहिंजी पहिरीं उमिरि ॾिसो नबूवत खां अॻु वारी उमिरि बि ॾिसो सॼी ॾिसो ॾींहुं ॾिसो राति ॾिसो जॾहिं उन में बि तव्हांखे सच जा जवाब नज़र अचनि हक़ जा जवाब नज़र अचनि रब जा जवाब नज़र अचनि त पोइ वञो त रब जो रसूल आहिनि सुभान अल्लाह बिरादरान इस्लाम हक़ीक़त इहा त रब करीम जे दोस्तनि जो मुंहुं मुबारक ॾिसण सां बि बत्ती रोशन थी सुभान अल्लाह हे मसो ई वेठा थी हाणे घटो ॾाढो फ़क़ीर दरगाह में ईंदा पहिरीं ॾहा मेहरनामो मस्तोई जेको थुल्हो डिघो ताक़तवर हीअं छेॼ खे थले बीहंदो माण्हुनि खे चवंदो खल लाहियो सुठण खां पोइ जे हिन जे कन जी पापड़ी ज़मीन ते लॻे त मेहरनामो उठाईंदुसि हिकिड़े हथ में खणी बीहंदो एॾी ताक़त माण्हू हुन जी खल लाहींदा पर कन जी पापड़ी ज़मीन सां न लॻंदी इहा सरकशनी कईंदा चोरनि जी नालड़ी नमाज को बेखबर दीन को बेखबर जॾहिं मशहूरु वारा पंहिंजा जलवा थिया एॾा मञण थियो उन्हनि खे दीन जी ख़बर पई उन्हनि खे मदीने जो सन यादि पियो उन्हनि खे रब यादि पियो उन्हनि खे मस्जिद जा पद यादि पिया पोइ हिन खे बि चयो अड़े तुंहिंजी गफ़लत में उमिरि गुज़रे थी तूं बि सिख हल चयईं हाणे साईं कचनि भॻल घरनि खे बि घर कना पवंदा आहिनि छा हिकिड़ो जवाबु थींदो आहे सुहिणो इनकार हिकिड़ो थींदो आहे ढंगो इनकार तॾहिं मां चयोमांइ त यादि रख जिस्म जा डॉक्टर हूंदा जिस्म जे इलाज करण वारा हूंदा अड़े बीमार दिलि जेका ख़ुदा जे राह जी बीमार दिलि आहे उहा दिलि जेका रब जे राह में मुई पई आहे उहा दिलि जी बीमारी उहा दिलि जी उद उहा दिलि जी कट इहे कढण वारा थींदा रब जा दोस्त निगाह वली में वो तासीर देखी बदलती हज़ारों की तकदीर देखी आने या काल मशहूर ना है बदल ही तो शख्स आज भी राकानी जो बैठा थी आज ये कन्ना वाली नवा करे लगाए अल्लाह से ये दूसरा किया मजा सुना गाली घड़ी मैंने मुर्शिद कामिल फरमाया औलिया सगोरन की मोहब्बत औलिया सगोरन की ज़ियारत उन्हनि जी सोहबत इस्लाम खे बरक़रार रखंदी
इस्लाम रब करीम जे दोस्त जो पाधेड़ी हुजे सोबत करण वारो हुजे गुनाहगार थींदो गुनाह मां निकिरी नेकोकार थींदो मुल्हिद न थींदो ज़ाहिर न थींदो छो त हो बि इराद रखी इराद सां सदो जो पूरे ठिकाणे अची वेंदो इन्हनि जी सोबत इस्लाम खे बरक़रार रखंदी आहे जेतिरो पुॼे मुंहिंजा साईं जा फरमाइनि इन्हनि जी तारीफ़ कर इहे इस्लाम जा दलील आहिनि इन्हनि खे तूं मज़बूत कर पोइ फरमायो त वलीअ समूरनि जा मक़बरा बेहिश्त जा टुकड़ा सुभाणे अल्लाह बि गॾु था कयो सुभाणे अल्लाह जे थी वई आहे ॿी मतिलबु लॻो पियो आहे मां बि हाली कंहिं को खणा थो पियो सुभाणे अल्लाह वॾी कयो न सभु सीधी तरह साईं अज़ीम के साईं अकबर के सभी साईं के बुधाया तो बाबा अञा आवाम माफ़ी पसंद करे सुभान अल्लाह ये साईं को आवाम बेज़ार लॻो पियो आहे महांगाई जे करे पीस ते दो पियो बदअमनी जे करे पीस ते दो पियो पर इन्हनि खां पुछंदो चवंदासीं असां अहिड़ा मक़बूल आहियूं को ॻाल्हि न पुछ जाते काथे असांजा नारा लॻा पिया आहिनि पोइ हाणे हिननि जे दिलनि में भले न असां कावड़ हुजे पर मूंखे ॿुधा सुभाणे अल्लाह कयो के भगवान पसंद आए सुभान अल्लाह सुभान अल्लाह वली हयाती दे कचहरी जो मोर अल्लाह से शफीक रहमान साईं जे कचहरी में सामे हदायत दिल ते इंसान कदा कदा बार उतार वेयो एड़ो मिठड़ो लॻो एड़ो मज़ेदार लॻो हीअ जो ॻाल्हि करो न खिल में पूरो अल्लाह की हयाती दे अल्लाह दुआ करें अब छा तो माइन अल्लाह जे वली जा मक़बरा बेस्तिया ये देखे लिहाज नहीं कुछ सुभान अल्लाह अब बेश्त जा टुकड़ा वही सबक पकोगे तो कोप दे लो सुभान अल्लाह बता दे रहे तो मदीने में साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उहे मुर्सद जेके हित रब के राज़ी करे विया असां हित पेट राज़ी किया वडेरा राज़ी किया दुनिया वाला राज़ी किया घर राज़ी किया ज़ालू राज़ी कयूं बच्चा राज़ी कया पंहिंजो नफ़्स राज़ी कयो पंहिंजी मर्ज़ी राज़ी कई हुननि हर मोड़ ते हर जाइ ते अल्लाह जे मर्ज़ करे राज़ी सुभान अल्लाह उन्हनि जेके इम्तिहान ॾिना असां ॾेई न सघंदासीं बेशक सुभान अल्लाह कोई लगी हरी न जे मां हरी मां असा के जो माण्हू उन जे सर के पेरे दा पने असा पाण के ला चाहता समझे अरे कटे करो सुभान अल्लाह हां अने दिली दूर बाशद सुभान अल्लाह मदीने के सोने को सलाम से फरमाया त जद नेको का मां कब्र में रखंदा तो उन पुछा का छा शुरू थी गया हाणे मांखे दस जेके मां चवंदा त भित जे करे ख़बर नथस ऐं कब्र जी घणी मिटी 5-6 फुट मथे आहे इन जा जेको हवाला ॿुधाए इन तूं जेके ॻाल्हियूं ॿुधाए कंहिंजी ॿोली कंहिंजी ॿोली उन्हनि जा सुवाल ॿुधाए अञा इल्मु ग़ैब ॿियो थींदो आहे छा पाण फरमायूं त जेको बि मुंहिंजे इल्म ते तानो करे थो उहो मां ईज़ाउ ॾिठो सुभान अल्लाह मुंहिंजे इल्म ते मुनाफ़िक़ तानो कयो तानो करे मांखे ईज़ा ॾिठा अल्लाह क़ुरान में फरमायो जेको अल्लाह ते रसूल खे ईज़ा ॾिनो रब जी मथे लानत सुभान अल्लाह असां उहे ॻाल्हियूं कंदा आहियूं उहे अहादीस बयान कंदा आहियूं जंग मदीने जे साईं जो